जैकबाबाद नेशनल प्रेस क्लब में जश्न आज़ादी के हवाले से एक तकरीब मुनक़िद कई वई, जैमें वतन अज़ीज़ पाकिस्तान की 77वीं यौम आज़ादी के मौके पर नेशनल प्रेस क्लब जैकबाबाद के सदर मोहम्मद अली सुरहियो, साफ़ी अब्दुल सत्तार दायो, गुलाम यासीन, अब्दुल रज़ाक सियाल, खैर मोहम्मद, नूर नवीद अहमद सुमरो, ताज मोहम्मद दायो, अकबर अली गोरो, अब्दुल रज़ाक लाशारी समेत बेन गॾिजी केक काटियो। जॾहिं त इन मौके ते नेशनल प्रेस क्लब जे साफ़िन जो चवण हो त मुल्क पाकिस्तान के हासिल करण लाइ क़ौम जे हर बचे जो रत शामिल है। पाक फौज समेत मुल्क के नौजवाननि जूं लाज़वाल कुर्बानियूं शामिल आहिनि। असीं पंहिंजे क़ौमी हीरोज़ के जश्न आज़ादी जो मौके ते ख़राज तहसीन पेश कयूं था। हुननि वधीक चयो त पाकिस्तान ॾांहुं निहारींदड़ हर मेरी अख के बुरी शिकस्त नसीब थींदी, छो त मुल्क जे मुहबतन क़ौम दुश्मननि के भरपूर जवाब ॾियण जी सलाहियत रखे थी। असांजो सब्ज़ हिलाली परचम ता क़यामत ताईं बुलंदो बाला रहंदो। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची